चाचा ही असी कड़े स्टाफ ते बैठा हूँ ता कड़ी शाखा जा आबादगार हो ता ने पानी आए ना है बाबा ये ऐसे जो गोठ सरवा होटल चौक दे जी जी शरण जो गोठा जी जी असा आम जो पानी शाखा अर्थर शाखा पानी अर्थर शाख में आहे कोन पानी बिजे पोखियो कोन दा हिन जी पुछड़ी त गाजी खवावड़ा दे आ ओए दाऊंदा कन ता असा पानी रोकियो दा पानी में मथो ईदो तो सभी हिन गाजी और खेडी दा से नहीं तो कानो नहीं दा मथो हलन ता गाजी मथे बिजे पोखिया कोन को ता हाणे बिज पोखिया ने हेठा न ठल में बिजे पोखिया गद जदे पानी किनो पानी रोके गद हेठा न पोखिया पानी कदे इंदो छाता समझो ना 20 तारीख अच्छा हितां जा आबादगार वया सकर उनके छा चने 20 तारीख पानी ना 20 का पोता बिज पोखिंदो पो गाजी वारा कदे पोखिंदा यो जगो वो तो हुन जाना थी वेन वो जगो अस कदे पोखे असा के दियो आसुर न तो पो थी सके जन जे भी न दिन जे जे त ता जे तक में वेठा हो ता जो चुंडल निमाइंदो आ जो सियाल साहब वो एग्रीकल्चर जो मिनिस्टर भी आए वो ता के छा जे पानी वठा दिंदम ना उन्हें ने असा व्या ही नहीं बाकी यो खबर में पुछो थे जो सियाल साहब जो ओडे हिने वजीर आजम को पानी हले घणा वठी आयो बाकी आयो तो पानी कुछ खबर में पड़े तो पानी वठी आयो हां वठी आयो हले घणा तक बाकी यो अमल पानी ते आयो कोने गुजरल हिन मुंदयो ता छा साईं रोबा निकरी ना हिन टाइम दा दुकान खणा रोबा कडिया गुजरल ता केला ना बिच सड़न बिज पोखिया ही न त सड़न काना बाबा पोखिया नेठा नेठा पोखिया ने पोखिया रो फादा हूं पोखियो हां वो बस भरज नहीं कोता छाता समझो हले उमेंद हेल मा समझ रोबो कड़े महीने में कंदो रोबो मा समझ तो असा मुश्किल लगे तो फेल आबादी साजी हिंदू और चा जो या प्रांत दी ये गाल की गाजी खोड़ क्यों होता या न गाजी खोड़ पानी पूछो तो सही बर्बाद आबादी जो न थे तो पो बदमनी वधंदी ना डंडा लठियूं असां करड़ा दियूं नौजवान त पोइ काॾे छा कंदो डंडा लठियूं खणी रोडनि ते बीहंदा ॿियो छा काॾे हे जेको आहे माण्हू छाजे करे नथा उथनि पाणी जे पंहिंजे मसइलनि जे लाइ बाबा वॾेरनि जा ग़ुलाम वॾेरा जेका तो मां उथंदुमि त ॿियो चवंदो भाउ फलाणे जो या पाठ सां न हलजा ग़ुलाम वॾेर ग़ुलाम न अहिड़ा के वॾा इशू थियनि था तव्हां छो नथा उथो चवंदा आहिनि वॾेरा ग़ुलाम कीअं उथो हाणे ताज़ो बरिया टाउन में वाक़ियो थियो ख़बर हूंदव उहो ॿधो पियो आहे केरु हुयो छा कुरैशी वारा छा नालो अच्छा बशीर खान जो पुटु सिंधी क़ौम उथी छो त न असांजो उथो न बाक़ी इहो बचनि छो सिंध असांजी खपी वई आहे असांजी नाली नाले में सिंध रही आहे सिंधी आहियूं सिंध बाक़ी असां ग़ुलाम आहियूं